उमरकोट म्यूनिसिपल कमेटी जे 14 वार्डन ते पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ विच में सख़्त मुक़ाबलो थियो। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब 14 मां 8 वार्डन ते पीपल्स पार्टी कामयाबी माणी आहे, जॾहिं त PTI खे 6 वार्ड हासिल थिया आहिनि। वार्ड नंबर 1 ते PTI जो आशिक़ हुसैन समो 563 वोट खणी कामयाब थियो। संदसि मुक़ाबले में पीपल्स पार्टी जे हेमराज ओड 525 वोट हासिल कया। वार्ड नंबर 2 ते PTI जे गंगूमल माली ऐं वार्ड नंबर 3 ते बि PTI जो उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे। वार्ड नंबर 4 ते पिणु PTI जो चेतन वेंडाई 1540 वोट खणी कामयाब थियो। संदसि मुक़ाबले में पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मदन माली 1184 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 5 ते पीपल्स पार्टी जो शौकत अधीपुरी कामयाबी माणी। वार्ड नंबर 6 ते PTI में नंदलाल माली जो भाउ लेखराज माली 1520 वोट खणी कामयाब थी वियो। पीपल्स पार्टी जो धर्मदास बेठलाणी 777 वोट खणी सघियो। मकानी चूंडुनि में वार्ड नंबर 7 ते पीपल्स पार्टी जो रमेश रतनाणी 1169 वोट खणी सोभारो थियो। उन जे मुक़ाबले में चेतन बजीर 530 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 8 ते पीपल्स पार्टी जो अब्दुल सत्तार खोसो कामयाब थियो। आज़ाद उम्मीदवार नंदलाल 90 वोट हासिल कया। वार्ड नंबर 9 ते पीपल्स पार्टी जो इसहाक कुंबर कामयाब थी वियो। वार्ड नंबर 12 ते पीपल्स पार्टी जो चेतन मल कोहली 1659 वोट खणी सोभ हासिल कई। संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार PTI जे कृष्ण कोहली 802 वोट हासिल कया। वार्ड नंबर 14 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार असदुल्ला ख़ालिद सिराज कामयाब थी वियो।